अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भली कार मां मुबशर सोलिंग बुलेटिन में मुसा गॾु हूंदी प्रिया कुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध में पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां कामयाबी माणे इक़्तिदार में आई। सिंध में पीपल्स पार्टी आॾो वॾा चैलेंजिस हुआ। बदअमनी दहशतगर्दी खे मुंहुं ॾियणो पियो। असां हर चैलेंज जो अटल थी मुक़ाबिलो कयो। इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सिंध हुकूमत हर शोबे में बहितरीअ लाइ कदम खणी रही आहे। सिहत जे शोबे में अवामी भलाई लाइ वॾा कम कया आहिनि। सिंध हुकूमत जना अस्पताल खे आलमी मयार जो बणायो आहे। पाकिस्तान जे तर्जुमान चयो आहे त ईरान जी सूरतहाल ते नज़र आहे। ईरान जे मसइले जो पुरअमन हल चाहियूं था। पाकिस्तान अमन लाइ किरदारु अदा कंदो रहंदो। उमीद आहे त ईरान जल्द सूरतहाल ते ज़ाब्तो आणे वठंदो। पने खाते जे तर्जुमान ताहिर इंदिराबी हफ़्तेवार ब्रीफिंग में चयो आहे त अमरीकी वीज़ाउनि ते पाबंदियुनि बाबति रिपोर्टूं ॾिठियूं आहिनि। उन मामले ते अमरीकी इख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। उमीद आहे त अमरीका जल्द पाकिस्तान लाइ वीज़ा बहाल कंदो। पाकिस्तान समेत 75 मुल्कनि लाइ अमरीकी इमिग्रेशन वीज़ा मुअत्तल करण जो ऐलान। लिस्ट में रूस, ईरान, अफ़गानिस्तान, सोमालिया, ब्राज़ील, इराक, उर्दन, नाइजीरिया ऐं ॿिया मुल्क शामिल। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त वीज़ा प्रोसेसिंग रोकण जो अमल 21 जनवरी खां शुरू थींदो। विज़िट वीज़ा जी दरख़्वास्त ॾींदड़ माण्हू मुतासिर न थींदा। अमरीकी बरतानवी मीडिया दावा कई आहे त सदर ट्रंप ईरान मथां ज़ोरदार ऐं फ़ैसिलाइतो हमलो चाहे थो। अमरीकी जंगी बेड़ो इब्राहिम लिंकन विच ओभर में मोकिले पियो वञे। समूरा इशारा ॿुधाइनि था त ईरान ते वेझर में हमलो थियण वारो आहे। मीडिया रिपोर्टुनि में वधीक चयो वियो आहे त अमरीका डिघी जंग बदिरां मुख़्तसिर कार्रवाई जो इरादो रखे थो। ओचिती कार्रवाई अमरीकी हिकमत अमलीअ जो हिसो आहे। ईरान में बरतानवी सफ़ारतखानो बंदि, सफ़ीर अमले समेत रवानो। भारत, स्पेन, इटली ऐं पोलैंड पारां पंहिंजे शहरनि खे ईरान मां निकिरण जी हिदायत। बरतानिया पारां क़तर जे अमरीकी फ़ौजी अॾे मां बि पंहिंजो अमलो कढण जो फ़ैसिलो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में वॾे पैमाने ते फाहियूं ॾियण जो को बि मंसूबो न आहे। ईरान में माण्हू मारिजण जो सिलसिलो बंदि थी वियो आहे। अॼु केतिरनि ई फाहियुनि जो प्रोग्राम हो, पर हाणे उहो न थींदो। अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान जो अमल ॾिसंदासीं ऐं जाइज़ो वठंदासीं। असांखे मोतबर ज़रियनि खां सुठो बयानु मिलियो आहे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका ईरान मथां हमले जी ग़लती न वरजाए, न त उहो ई नतीजो निकिरंदो जेको अॻु निकितो हो। अज़म खे बमबारी सां तोड़े नथो सघिजे। अमरीकी टीवी खे इंटरव्यू में ईरानी परॾेही वज़ीर वधीक चयो आहे त ईरान में माण्हुनि खे फाहियूं ॾियण जो को बि मंसूबो ग़ौर हेठि न आहे। मुज़ाहिरनि में मौजूदु अंसरनि खे ॿाहिरनि मुल्कनि मां कंट्रोल कयो पियो वञे। पुलिस एहलकारनि खे ज़िंदा साड़ियो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वापारी समेत बजणा क़तल। अहमदपुर वेझो हथियारबंदनि चौपाए माल जे वापारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ मोहम्मद हयात हुजण भरिसां फायरिंग में मिसकीन हुजण ज़ख़्मी, इस्पताल निहंदे फ़ौत। सखर भरिसां घर मां चोरी जी कोशिश दौरान मज़ामत ते भाॻियो क़तल। ॻोठ गुल चवाण में चोरनि जी फायरिंग में नौजवान असलम चवाण मारिजी वियो। सांगड़ जी अदालत में औरत सां ज़्यादती केस में 5 जवाबदारनि खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदारनि शहबाज़ खटक, शाह अली पठान, अल्लाह ॾिनो, अबू पोटो ऐं आसिफ बिरोई मथां ॾोह साबित। साल अॻु जवाबदारनि वर्कशॉप शहर में बेनज़ीर सपोर्ट प्रोग्राम जा पैसा ॾियारण बहाने औरत खे इज्तिमाही ज़्यादती जो निशानो बणायो हो।